अहिड़ा माण्हू आम तौर ते पैदा कोन थींदा आहिनि। छा शहीद बेनज़ीर भुट्टो बि अव्हांखे पंहिंजो टैलेंटेड अंकल करार ॾिनो? अहिड़े अल्फाज़ त इहे इस्तेमालु कोन कया आहिनि, पर बेनज़ीर त असांजो जॾहिं इक़्तिदार जो दौरु ख़तमु थियो तंहिंखां पोइ बेनज़ीर आई। असां रहियासीं भुट्टे साहिब सां, तंहिंखां पोइ त असां इक़्तिदार सां ॿाहिरि रहियासीं ऐं पार्टीअ में बि बेनज़ीर छाजे करे जो पीउ खां पोइ पंहिंजी नई पार्टी ठाही ऐं अञा संदसि वालिद ज़िंदा हो, जेल में ई हुयो त हीअ मैदान में आई ऐं दौरा करणु शुरू कयईं ऐं पार्टीअ में तब्दीलियूं आणणु शुरू कयईं। पंहिंजी पार्टी उनजे हूंदे ई जीअरे हूंदे ई ठाहिणु शुरू कयईं। त नई जेका पार्टी उन ठाही त उन में जेके पुराणा उन पीउ जा वेझा दोस्त हुया उन्हनि जी को मक़ाम कोन हो, बल्कि किन खां त उहा एतिरो घबराए पई त हे मूंखे चैलेंज कंदा या छा, हालांकि अहिड़ी का ॻाल्हि हुई कोन। हिकिड़ो त मां हुउसि ऐं मुंहिंजे ख़िलाफ़ु उन्हनि वॾी प्रोपेगेंडा जी मुहिम हलाई बदनाम करण जे लाइ। छाजे करे जो जेको मां सिंध जो चीफ मिनिस्टर रहियो हुउसि ऐं पोइ मर्कज़ में जेको मां कमु कयो, मूंखे मां पंहिंजी साराह करणु नथो घुरां, पर उन वक़्तु माण्हू मूं ते ॾाढा महिरबान हूंदा हुआ ऐं काफ़ी क़दुरु कंदा हुआ ऐं इज़त कंदा हुआ। जेका ॻाल्हि ज़ाहिर बि हूंदी हुई त पोइ जेके नवां आया हंबोशन हणण वारा ऐं नाच गाननि करण वारा, उन्हनि तमामु हिकिड़ी मुहिम हलाई मुंहिंजे ख़िलाफ़ु कूड़नि जी। पहिरियों त इहो चऊं त भुट्टे साहिब खे जॾहिं फांसी आई त हे भॼी वियो मुल्क छॾे, हालांकि मां भुट्टे साहिब खे मूंखे गॾु लड़काणे मां गिरफ़्तार कयो, पोइ मूंखे कराची जेल अचे रखियऊं, हुनखे लाहौर वठी विया ऐं यको अरसो मां जेल में रहियुसि। रुॻो 1.5 महीनो भुट्टो साहिब जे फांसीअ खां अॻु में हाईकोर्ट सिंध हाईकोर्ट मूंखे रिलीज़ कयो ऐं मां सिधो उते पहुतुसि वञी रावलपिंडीअ में, जिते कोई बि कोन हो पीपुल्स पार्टी। इहे 2 साल जेके केस पिए हलियो मां जेल में हुउसि त गुम हुया, सवाइ वकीलनि जे ॿिए कंहिं वाहर कोन कई भुट्टे साहिब जे। हालांकि उनजे वक़्त में त उन्हनि वॾा मज़ा माणिया, वॾनि उहिदनि तां क़ाइदा वरिता, वॾा वफ़ादार बणिबा, सभु भॼी विया। उते मैदान में हुयुसि ई मां, उनजे ॿियो कोई कोन। कुझु न कयो, भॼी वियो, कुझु न कयो, उन्हनि कुझु न कयो, जेके इहे दावाऊं था कनि। छाजे करे सिर्फ़ु न मां 3-4 दफ़ा भुट्टे साहिब सां मुलाक़ात कई ऐं उनजे हिदायतुनि बेगम भुट्टो बेनज़ीर जे हिदायतुनि ते हलियुसि, अकेले सिर, कोई कोन हो ॿियो। पर सिंध जा दौरा करे मां केतिरनि जा दर खड़काया ऐं त निकिरो ॿाहिरि न त फांसी खाई वेंदो। ऐं जॾहिं मां जेल में हूंदो हुउसि त उतां बि मां नियापा मोकिलींदो रहंदो हुउसि ॿाहिरि, त बाबा कुझु कयो, मुड़ुसु थियो, मैदान में निकिरो, पर कोई कंहिं कुझु कोन कयो। उल्टो वरी इल्ज़ाम बाते ते हे भॼी वियो आहे, भॼी काॾे। 3 रिकॉर्ड जी ॻाल्हि आहे, मुंहिंजा केतिरा ई अख़बारनि में बयान पिया छपजनि उन्हनि ॾींहंनि में। 3 दफ़ा मां भुट्टे साहिब सां मुलाक़ात कई, 3-4 दफ़ा मां बेगम भुट्टो बेनज़ीर सां सियाला रेस्ट हाउस में नज़रबंद हुयूं, उते मुलाक़ात कई। पर कूड़े खे त कूड़ हणणो आहे सो हुन हणी छॾियो। पर ॿी अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि जेका आई त वरी उन सां चऊं त जंहिं ॾींहुं भुट्टे साहिब खे फांसी आहे त उन ॾींहुं शादी कई मां। हाणे इहो को फज़ीलत वारो, को इख़लाक़ वारो, को गैरत वारो इंसानु मञींदो इहा ॻाल्हि त शादी करण जो बि उहो ॾींहुं हो, न अॻे पिए करे सघी न पोइ पिए करे सघी। ऐं अॼु ॾींहुं त इहो न ॿुधायो अथऊं त उहा कंहिंजी भेण हुई, कंहिंजी माइटाणी हुई, कंहिंजी माउ हुई जंहिंसां मां शादी कई, किथे शादी थी, निकाह कंहिं पढ़ियो, शाहिद केरु हुआ, उहा काॾऊं आई, काॾे वई उहा बदकिस्मत औरत। बसि कूड़ जो हणणो आहे त बसि कूड़ हणी छॾियो त बसि आहे। शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जी शख़्सियत खे अव्हां कीअं ॾिठोसीं? साईं उहो ॾाढो प्यारो माण्हू हो, ॾाढो फ़राख़ दिलि हुयो, दोस्तनि जो दोस्त हुयो, महिमान नवाज़ हुयो ऐं हुनजे कचहरीअ मां लुत्फ़ ईंदो हो। हुनजे पंहिंजे पीउ जा के ख़सूसियतूं बिल्कुलु हुन में हुयूं, पर अफ़सोस आहे जो उनखे बर्दाश्त न कयो वियो। भुट्टो साहब, NFC अवार्ड जे हवाले सां अव्हां ते काफ़ी तनक़ीद थींदी रही आहे, उनजो छा सबबु आहे? कूड़, सॼो कूड़। तनक़ीद त हाणे इहो आहे न त
हुकुमरान कुझु चवनि था त वॾियूं सुर्खियूं थियूं लॻनि, उन्हनि जो जवाबु थो अचे त उहो या त छापनि नथा, या त कटे था छॾनि पिया, या त फेर घेर था कनि, जंहिंजो मिसाल अॼोकियूं अख़बारूं आहिनि। काइम अली शाह इहो इल्ज़ाम हिकिड़ो दफ़ो वरी दोहरायो, उनजो मां जवाबु ॾिनो त हिकु ॿिनि अख़बारनि को सॼो छपियो आहे, भई ॿियनि कटे कुटे ख़राबु करे हे करे। सो इहो सॼो कूड़ आहे, या उन मुहिम जो हिसो आहे त हिननि खे बदनाम कयो। हाणे रिकॉर्ड जी ॻाल्हि आहे, हाणे को अंधो त कोन्हे जेको को ॾिसनि रिकॉर्ड, त निगरान हुकूमत जेका हुई उहा पहिरीं हुकूमत हुई जंहिं हिन जी मुखालफ़त कई, सिंध हुकूमत। ऐं उन जो जेको असांजो मौक़ुफ़ हुयो उन वक़्तु त मां त कंहिं बि गॾिजाणीअ में पाण कोन वियोसि, पर मां मोकिलींदो हुउसि मिनिस्टरनि खे। उते इहो जेका रिपोर्ट आहे फिनेंस कमीशन जी, उनजे 14 नंबर सिफ़े ते सिंध गवर्नमेंट जो उहो मौक़ुफ़ उते दर्ज कयल आहे त हीअ जेका ख़ज़ाने जी विरासत थी वसूली थी थिए, उहा पैदा जे बुनियाद ते थी थिए। त जेको पैदा घणी थो करे, जेको सूबो उहो घणो थो ॾे। वरी उनजी तक़सीम जेका आहे सा वरी आदमशुमारी जे बुनियाद ते थिए, त जंहिंजी आदमशुमारी घणी आहे उनखे घणो हिसो थो मिले। उनजो नतीजो इहो थो निकिरे त कमाए सिंध थी, छाजे करे जो सिंध मालामाल आहे, खाए पंजाब थो, छाजे करे जो उनजी आदमशुमारी थींदी आहे। इन ते सख़्तु एतिराज़ कयो होसीं असां। उन्हनि जो इहो बि चवणु आहे न त 70s में जॾहिं पहिरियों दफ़ो NFC अवार्ड आयो त उन्हनि ॾींहंनि में अवां शायदि इक़्तिदार में बि हुयो, पाकिस्तान पीपल्स पार्टी जा प्रोविंशियल प्रेसिडेंट बि हुयो। अवां उन पहिरें NFC अवार्ड जेको हींअर फार्मूला ही अप्लाई कनि पिया, उन जी अवां हिमायत कई हुई। न साईं, किथे ॾेखारनि, को रिकॉर्ड ॾेखारनि, का ॻाल्हि ॾेखारनि, का रिपोर्ट ॾेखारनि। ईअं शादी भई शादी कई त हे बि शादी था कराइनि ज़बरदस्तीअ मूंखे। हे पीपला ॾाढा शौक़ीन आहिनि माण्हुनि खे शादियुनि कराइण जा, सो पोइ शादी था कराइनि। हीअ वरी मां किथे आहे, किथे कूड़ सॼो। मां उन वक़्तु अख़बारनि जूं सुर्खियूं ॾेखारिया, बाबा ये इसको कहो ले आए, जल्दी खणी आओ, बयानु ॾिनो हो मां। त जेकॾहिं हिन जो असांखे क़बूल ई कोन्हे इक़्तिदार, जंहिंजूं सुर्खियूं लॻियूं अख़बारनि में सॼे मुल्क में, छाजे करे जो पहिरियों ऐं आख़िरी चीफ मिनिस्टर मां हुयुसि जंहिं कुर्सीअ में हूंदे बि एतिराज़ कयो। ऐं उहो अवॉर्ड 12 फरवरीअ जे आयो, 97 में 12 फरवरीअ जे आयो। उन खां अॻु में इलेक्शनियूं थी चुकियूं हुयूं, लियाकत जतोई नामज़द थी चुको हो चीफ मिनिस्टर, रुगो चार्ज ॾियणी ही, बाक़ी असांजी हुकूमत त ख़तमु थी वई। न त असां इस्तीफ़ा ॾियूं, असां इहो फ़ैसिलो कयो जे असांजे दौर में अचे हा त सॼी कैबिनेट सिंध जी इस्तीफ़ा ॾियां, पर असांजो टर्म पूरो थी वियो हो, लियाकत जतोई अचे वियो हो, इलेक्शन थी वई ही, असांजी निगरान हुकुमरानी त ख़तमु थी वई, बाक़ी रुगो हुनखे चार्ज ॾियणी। हाणे हिकिड़े या ॿिनि या 3 ॾींहंनि जे लाइ असां इस्तीफ़ा ॾियूं हा त सभु को खिले हा न, त हे सस्ती शोहरत था हासिलु कनि। न त असांखे कहिड़ी परवाह आहे, असां उन्हनि मां थोरो ई आहियूं जेके नौकरनि खां सदा नथा जी सघनि। मुशरफ जे तौर में मूंखे 3 दफ़ा मिनिस्ट्री ऑफर थी, अचो हुकूमत में शामिल थी। मुशरफ पाण चयो, शौकत अज़ीज़ चयो, चौधरी सुजात ऐं मुशाहिद हुसैन, इहे ॿई गॾु हुया जॾहिं हिननि मूंखे ऑफर ॾिनी त अचो असां सां। पर मां चयो शींहुं ड्रब न खाईंदो, असां कोन था अचूं हिन में। सो मां इक़्तिदार जो बुखियो न आहियां, मां पेनू न आहियां, मूंखे हक़ हिलाल जी वॾनि जी रोटी आहे। मां को बुखियो कोन आहियां जो बसि सौदा करे वञी हुते खावां। इहे अथव जेके ॾिसंदा था त ॾिसूं था, माण्हुनि ॾिसी छॾियो आहे, माण्हुनि हिननि खे सुञाणे छॾियो आहे। भले वेठा कूड़ आहिनि, असांखे हिन जी का परवाह कोन्हे।